मीरो ख़ान खां रिपोर्ट करे रहियो आहे इमामदीन तुनियो। मीरो ख़ान पुलिस हिकु हफ़्तो अॻु गुलाम रसूल मक्सीअ में मुबैना कारा इल्ज़ाम हणी बिटो क़त्ल कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार मथां 13 ॾींहं टियों केस बि दाख़िल करे छॾियो आहे। इन सिलसिले में मीरो ख़ान थाणे जे वॾे मुंशीअ लियाकत भुट्टो मीडिया खे ॿुधायो त ॻुझे इतला ते मीरो ख़ान थाणे जे हद लोहीपुर लॻ ॻोठ ख़ादिम हुसैन मस्तोई वटां कामयाब कार्रवाई करे हिकु हफ़्तो अॻु गुलाम रसूल मक्सीअ में पंहिंजे नौजवान भेण पीराणी मक्सी ऐं पाड़ेसरी नौजवान मोहम्मद मिठल चांडियो खे कारा इल्ज़ाम हेठि क़त्ल कंदड़ जवाबदार वहीद मक्सीअ खे गिरफ़्तार करे संदसि जे कब्ज़े मां 2 खूननि जी वारदात में इस्तेमाल कयल बिना लाइसेंस वारो पिस्टल पिणु हथ करे वरितो आहे। पुलिस पारां गिरफ़्तार कयल जवाबदार वहीद मक्सीअ मथां मीरो ख़ान थाणे ते संदसि भेण पीराणी मक्सी ऐं नौजवान मिठल चांडियो जे खूननि जा अॻुवाट ई 2 धार केस दाख़िल थियल आहिनि, जंहिंखां पोइ अॼु जवाबदार जे कब्ज़े मां बिना लाइसेंस वारो पिस्टल हथ अचण खां पोइ संदसि ख़िलाफ़ मीरो ख़ान थाणे ते हिकु वधीक 13 ॾींहं जो टियों केस बि दाख़िल कयो वियो आहे।